जलसे जो उन्वान है सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी जेकी आहे पूरी सीरत आहे। उथण सीरत आहे, वेहण सीरत आहे, घुमण सीरत आहे, जिंदगी जा मामलात, मुआशरात, इबादात, इहा जिंदगी सीरत आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके पाक में जावा, इहा सीरत आहे। साईं जन हिजरत फरमाई, इहा सीरत आहे। साईं जन मदीने पाक ॾे आया, इहा सीरत आहे। मदीने पाक में जेका 10 साल साईं जिंदगी गुज़ारी, इहा सीरत आहे। 13 साल मके पाक में गुज़ारियूं, इहा सीरत आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर में आया, सीरत आहे। हुदैबी में आया, सीरत आहे। उहद में पहुता, सीरत आहे। अज में मदीने पाक में उहे शहर, उहे जायूं, उहे जबल, उहे निशानियूं मौजूद आहिनि जंहिं ते पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, घुमिया, रहिया। अज भी उहो मिंबर शाहिदी थो ॾे त हे पैगंबर जो मुसल्लो आहे। उहो मिहराब शाहिद आहे त हे पैगंबर जो मुसल्लो आहे। उहो मिंबर शाहिदी गवाही थो ॾे हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिंबर आहे। उहो थलो साम्हूं बीठो आहे जिथे बिलाल साईं आज़ान ईंदो हो। इहे जेके भी नज़ारा मदीने जा आहिनि, इहे ॿुधाए रहिया आहिनि त हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी जा आसार आहिनि। बुलंद बुलंद आवाज़ सां इहे ज़िंदगी जा आसार ॿुधाए रहिया आहिनि। तव्हां जीअं मदीने शरीफ़ जे अंदर दाख़िल थींदो, अल्लाह सी तव्हां असां सभिनी खे बार बार मके मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। मदीने पाक जे अंदर जीअं ईंदव, उन खां बाद में मस्जिद नबवी में ईंदव। मस्जिद नबवी में जॾहिं साम्हूं पहुचंदव, पहिरियां पहिरियां बाबू सलाह में दाख़िल थींदव दरवाज़ो। इहो पहिरियों दरवाज़ो अंदर ईंदव। हे मुंहिंजे सुहिणे जे नबवी मस्जिद जो पहिरियों दरवाज़ो आहे। पहिरें दरवाजे खां दाख़िल थींदव, अंदर जी ईंदव, साम्हूं तव्हांखे मेहराब नज़र ईंदो। मेहराब नबवी ही पहिरियों मेहराब आहे। वरी 2 सिफ़ा छॾे ॿियो मेहराब आहे जेको मेहराब उस्मानी आहे। उहो मेहराब ॿुधाए थो त हे हुजूर जो मेहराब आहे, मगर हुजूर साईं मौजूद न आहे। ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो। मेहराब ॿुधाए थो मुसल्ले ते इमाम ॿियो बीठो आहे, मुस्तफ़ा मौजूद न आहे। मिंबर ॿुधाए थो जुमे ते ख़िताब ॿियो थो करे, हुजूर मौजूद न आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, रबे काबा जो कसम आहे, मां चवां पियो हे खामखा चवनि था असांजो महबूब त हाज़िर नाज़िर आहे। तवज्जो कजो। मां 20 साल ज़िंदगी पढ़ाई में गुज़ारी, ज़िंदगी उन्हनि में गुज़ारी। मां पंहिंजे भाइरनि खे चवंदुसि त वार जी ॻाल्हि आहे जो तव्हां स्टेज ते वेठा आहियो, पैगंबर साईं हेठि वेठा आहिनि ऐं चओ था असांजो नबी मौजूद आहे। असां वरी चवंदासीं सुभान अल्लाह। तवज्जो आहे न? नबी मौजूद आहे, तकरीर को ॿियो करे थो। नबी मौजूद आहे, पिंजाल में इमाम ॿियो थिए थो। नबी मौजूद आहे, तकरीर ॾाढे थिए थी। नबी मौजूद आहे, नारा ॾाढे लॻनि था। हालांकि उन महबूब जो अदब क़ुरान ॿुधाए थो त नबी जाथे मौजूद हुजे त आवाज़ बि मथे न कयो। नबी जाथे मौजूद हुजे आवाज़ मथे न कयो। अगर तव्हांजो आवाज़ महबूब जे आवाज़ खां मथे अची वियो, अमल ख़त्म थी वियो। नमाज़, रोज़ा, हज, ज़कात जेके भी अमल अथव ख़त्म। हबितत आमालुहुम, ख़त्म थी विया अमल। पर तव्हांखे ख़बर बि न पवंदी त इहे अमल कीअं ख़त्म थी विया। असां चवंदासीं यार असांखे ख़बर कान्हे, हे थोड़ू राति ॾींहुं मला चवंदा था वतन नबी से हाज़िर न आहे। यार ज़ुल्म छा आहे? कलमो पैगंबर ते भरियूं, क़ुरान जंहिं ते आयो, निमाज़ जंहिं असांखे सेखारी। कलमो, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात। मौलाना बेरा डोल विधो आहे, चवनि था नबी से मौजूद न आहे। अब सम्झो था न? तवज्जो कयो, सम्झ जी ॻाल्हि अथव। जो तव्हां बाईपास गाया हो, मां अंदरां उन्हनि मां 20 साल पढ़ी करे पटको बि भाउरनि पाण ॿधायो। चओ सुभान अल्लाह। मुफ्ती अब्दुल रहीम साहब पटको ॿधे पियो ऐं मोहम्मद इदरीस ॾाहरी साहब भई मौजूद हुआ सेवन शरीफ में। वो चयो माशा अल्लाह जज़ाकल्लाह, असांजो आलिम तयार थियो। ख़बर न आहे त अल्हम्दुलिल्लाह हिन जमा जो हक़ नसीब थींदो। वरी इहा त ख़बर उन्हनि खे बि न हुई न। वो त चवंदा असांजे साईं खे एॾी ख़बर पवंदी आहे जो मुरीद घरों निकिरंदो आहे, मुर्शिद खे उते ख़बर पवंदी आहे। पर सेवण वारे साईं कोन ॿुधाइनि त जंहिंखे पटको ॿधायो था न इहो होॾे वेंदव। अब सिधी ॻाल्हि आहे न न्याय मिले न कंहिं बुज़ुर्ग ॿुधायनि। अब सम्झो था ॻाल्हि। चवंदा आहिनि त साईं वटि चौंको रह, न्याय मिली वेंदो, देर ई कोन। मां पाण सैदी मूसाणी ते अबे सां गॾु चौंको रहियमि। अब मज़ाक न अथव, तवज्जो जा लफ़्ज़ अथव, उलमाए किराम अचनि था।
अबे चोबा तू ये न कर मासा गड हल बीमार है दम जो मरीज आ मां चोबा हल जी सैदी मूसाणी ते हलदा से मचबा है कलंदर हेडो सारो जी कलंदर गरम मा तमाम जलाली बादशाह हुआ उन वट हलदा से जो असा जी गाल बुझे छधो त हुजे न मैं चुमा ठीक है कलंदर जल चीसे सजे सिंध जो बादशाह हुआ खलकत चेस्ती वारो ना है साईं के के न्याओ दे मैं तो ठीक है ओडे हलू रश घट हुंदी तो भायर असा जडे पता से मेहड़ खां परयों कच्चो इलाको मिट्टी धूड़ पहिरियां त पौंडर उते लगी हो असा के डाक्सन हुजे फिथल वनी शाम जो पता से दिठो से तो ना अंदर ए 95 जी गाल तव दिठो से ना इते मुसाफिर खानो ठहला न कमरो बस खलकता मुकाम जे अंदर पईया हालांकि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए उलमा वेठा है त कब्र जे मथों पैर न रखो अदब करो कब्र जो सही फरमायो तो यो कब्र जे किया पैर लॻो टांडन ते पैर रखो भलो थलो कब्र ते न रखो मां अखियुनि सां ॾिठो नज़ारो कयो त समूरा इहे मुंहिंजा भाइर जेके हुया न कब्रनि खे लताड़नि पिया रहियासीं मजबूर असां बि हिक राति क़ुर शरीफ़ जो ख़तम 3 ॼणनि कढियोसीं अबे चोबा 10 सिपारा ठीके में अथव मुंहिंजो बिस्मिल्लाह से अबे जो हुकुम 10 सिपारा शाम ताईं पढ़ियासीं ख़तम पूरो करे कुल पढ़ी पीर साहब खे बख़्शियोसीं कुझु न थियो सुबुह जो अबे जो ख़बर ॾियो हो हाफ़िज़ मां आलिम थी ख़बर ॾियो को न्याउ मिलियो मुंहिंजो मूंखे त कुझु न हुन खां पुछी न यार असां बि थोड़ू खे वठी आया आहियूं हिनखे थोरो लहसो आहे छो त ॻाल्हियूं त ॿुधूं पिया न 2 रातियूं 3 रातियूं रहियासीं मुज़ावर खे चयोसीं बस छा है को न्याउ न आयो अञा थधा थियो बाबा रश लॻी पई आहे साईं वांदो बि थिए न बाबा सेवण खां आया हूं माना कलंदर मोकिलियो आहे इशारो ओॾो मिलियो आहे हिते आया हूं न हाणे इहो हथ जो ठोकूं पिया कलंदर त कोन चयो न मांखे छॾे होॾे वञो अब ॻाल्हि सही ॿुधायांव न क़ुर शरीफ़ ते हा उन न चयो असां था चऊं पाण चऊं बाबा कलंदर मोकिलियो आहे असांखे हेॾे हाणे हिते बि थधाइया पोइ वञूं काॾे जी बाबा चऊं को बसि 3 रातियूं रहिया हो चौथी राति थी वेंदी इनशाला कमु थी वेंदो चौथी राति ख़तम कढियोसीं वरी बख़्शे करे सुम्ही पियासीं गर्मी जी शिदत हुजे मच्छर हुजे अबे जे करे सभु कुझु सहणो पियो उहा राति बि गुज़री वई सुबुह ते वरी अबे पुछो ख़बर ॾियो मुंहिंजो कुझु न थियो देरी कान थी उते पहुतासीं मुज़ाविर वटि उहे वेठा आहिनि किताब खोलियूं करे हिक हिक खे ॿुधाइनि था छो अंदरूं त न्याउ अचे नथो अब तवजो कयो अंदरूं न्याउ अचे कोन थो रब जो कसम आहे क़ुर हथ में आहे अंदरूं न्याउ कोन हुयो हे ॿाहिरों ॿुधाइनि पिया साईं हे ॿाहिरों ॿुधाइनि पिया बाबा हाणे ही थी आहे बाबा तूं निंड जो सुते पए तोखे छा नज़र आयो हाणे माण्हू थकियल टुटल कुझु त राति जो ॾिसंदो न सही मां ॾिठमि ईअं निंड पियो हुउमि साईं को ॾिसां पियो को बघड़ भॼे पियो हा इहा त बीमारी बघड़ वारी ही न साईं भॼाए छॾियसि हाणे छेलो ॾे यकदमि बसि कमु थी वई उहो अंधो अखियुनि खां सही ख़बर ॾे मूंखे नज़र कान मिली आहे न जी तरस 4 रातियूं गॾु हो असां सां चौथी राति ख़बर ॾे ॿियो कुझु नज़र न आयो ॾिसां पियो को गुल आहे हिकिड़ो साम्हूं गुल ॾिठमि हिकिड़ो हा बसि इहो गुल जेको आहे गुलाब जो आहे साईं तुंहिंजे गुलाब जे पाणी सां ऑपरेशन करे छॾियो आहे हाणे यकदमि सुठो छेलो हाणे ॾे रवानो थी वञे हो चए मूंखे नज़र नथी पए ख़बर ई न आहे की बाबा तूं यकीन कर न चरियो वहाबी आहियां पीर भलो या वेसाहो भलो उनखे थो चए मां वेठो आहियां कि पीर भलो या वेसाहो भलो चई वाकई वेसाहो वेसाहो रखो पीर खे छॾ असां वेठा आहियूं न वो हमरा वो अंधे जो अंधो का हले वियो छेलो ॾेई छॾी असांखे जी कुझु ॾियो मुंहिंजे ॾियण वारा ॿिया थी असां वठण वारा हूं हाणे ख़बर पई आहे वठण वारा हुई कुझु हेॾे बि ॾे 4 रातियूं रहियासीं कुझु कोन कयो ख़ल्क़े ख़ुदा खे फुरनि पिया वेठा वरी वापसि विया हूं सेवण थी न रस्ते ते हिकिड़ो पीर आहे कहिड़ो बाक़ी मखदूम बिलावल जंहिंखे घाणे में पीठो हुयो ॿुधो अथव न बा वरी उते विया हूं असां दादू जे भरिसां है औरते उते वरी रहियासीं कुझु न हेॾी गरम पीर आहे छा अबे छा चयो जी बाबा अॻे ई घाणे में पीठल आहे इहो जवाबु न ॾींदो मगरूर आहे बाबा हलूं कलंदर ते दाह जूं हली सभिनी पीरनि खां थी आया हूं तो वटि कलंदर ते रहियासीं अबो पूरो महीनो रहियो हेठि न दारद कुझु बि न अबे चो मूंखे यार वहा बि सही चो न त न्याउ त कोन थो मिले पर हाणे आहियूं जो इन जमायत में मञणो जो पए थो न छा कयूं मथां को ॿुधे मञणो जो पए थो हे अलाह जो क़ुर जो सचो आहे
कुरान तो फरमाए लहू दावतुल हक, सॾु उनखे कयो जेको हमेशा ॿुधे थो, सॾु उनखे कयो हमेशा ॿुधे। गर्मी हुजे, सर्दी हुजे, सियारो हुजे, उन्हारो हुजे, काथे हुजो, ॿेड़ी में हुजो, जहाज में हुजो, पंध हुजो, मुसाफ़िरी में हुजो, सॾु कयो। रब तो फरमाए मांखे सॼो इज़ा दआन फल यस्तजीबू ली। ही हथ बि न खणो, ज़ुबान सां बि न छॾियो। जे गूंगा हो ज़हन में अकुल फेराए करे दिल में सॾु कयो, मां दिल जी पुकार बि ॿुधांव थो। उतां मोटी आयासीं कलंदर साईं ते, बाबा कमु न थियो हाणे, यानी वापसि था हलो, टका थी विया, ॿिए चइबो हाणे उमिरि ते हलूं था, चओ सुभान अल्लाह। ऐं मदीने जो नज़ारो तॾहिं ॿुधायां पियो। हाजी साहब अल्हम्दुलिल्लाह बैतुल्लाह जे साम्हूं मिले हो अॿे सां गॾु। मां चयो हाजी साहब काॾे? चयो मां तवाफ़ करे आयो आहियां, बसि बिस्मिल्लाह देर न कयो, वञो बैतुल्लाह में तवाफ़ कयो। 2013 में जॾहिं उते साम्हूं आयमि, मां सां गॾु बस जे अंदरि हिकिड़ो मुंहिंजो पुराणो भाउ साहिब पटके सां वेठो हो। बस जे अंदरि हाज़िरी काथे हुई? मदीने पाक ॾे। चओ सुभान अल्लाह। चओ मदीनो मदीनो आहे। जैसे अहमद अज़ल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। फूल तो फूल है, कांटों में हुस्न है, लुत्फ जन्नत से बढ़कर मदीने में है। ऐसी खुशबू नहीं, तो सुभान अल्लाह, ऐसी खुशबू नहीं है किसी फूल में, जैसे मेरे नबी के पसीने में है। उहे आसार ॾेखारनि पिया, आसार ॿुधाइनि पिया त साईं जूं निशानियूं आहिनि, साईं कोन्हे। अब तवजो आहे न, मेहराब, मस्जिद, सिफा, मुसल्लो, मिंबर, थलो, असाब बिलाल वारो, असहाब सुफ़ा जाते साईं सबक पढ़ाईंदा हा, उहे ॿुधाइनि पिया निशानियूं आहिनि, साईं नाहे। पोइ जॾहिं अॻिते वधियासीं, उहो साम्हूं जाली मुबारक आई, उते लिखियलु हाज़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह, हिया मुहम्मद अरबी। जो सुभान अल्लाह, हिया उहो साईं जंहिंजे लाइ पंध करे आया हो। मक्के में नजर न आयो, अरफात में नजर न आयो, मिना में नजर न आयो, हे सारे मक्के जे अंदरि रब पाक जो कसम नजर न आयो। साईं हुया त रोज़े अतहर में हुया। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा वाल बैत, उलमाए हक, उलमाए देवबंद। मां पंहिंजे भाउ खे चवण लॻो, आप कहाँ जा रहे हैं? हैदराबाद जो है, मुहाजिर हुयो कि मदीने पाक आका की हाजिरी के लिए। आप मैं भी जा रहा हूँ, उन्हें भी गाला, मां भी तारुफ थी हो। मैं जो आपका तो अकीदा है तो आका हर जगह है, इधर क्यों आया हो? हैदराबाद में भी आका है। अब आइए ना कि हिते भी आ, हुते भी आहे, ॾिसो था ॿार हिते हुते जलसो वाहे, छा आहे? किसी मिलाद कटड़ू नथा मल्हाइनि से, बस मुसीबत जी इहा थी आहे। सभु असां मल्हायूं था, सभु असां सां गॾु आहिनि। इहे कटड़ू जेके हिन नबी साईं जो मीलाद नथा मल्हाइनि, जो असां मीलाद खे मञींदा बि आहियूं, मल्हाईंदा बि आहियूं। ॾाढे 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 मीलाद खे जो मञींदा आहियूं, मीलाद खे मल्हाईंदा बि आहियूं, पर कीअं? जीअं क़ुरान चयो आहे। ॻाल्हायो न, जीअं क़ुरान चयो आहे। हुज़ूर साईं ॼाओ आहे न, बा ॼायो आहे या आयो आहे? ॼाओ आहे न। जॾहिं साईं मके में ॼायो त पहिरियां ख़ुशख़बरी अबू लहब खे वञी मिली। बीबी सोबिया बानी हुअसि, उन वञी करे चयसि मालिक, उहो उनजो आका हुयो, मालिक हुयो, हे उनजी बानी हुई, जी मुबारक थी, तुंहिंजे भाउ जे घर में पुटु थियो आहे। साईं जे विलादत खां अॻु में साईं जो हज़रत अब्दुल्ला वालिद 2 महीना अॻु में वफ़ात करे वियो। हाणे हुन ख़ुशख़बरी साईं जे चाचे खे, अब तुंहिंजे भाउ जे घर में पुटु थियो आहे। हुन इशारो करे चयसि, तवजो आहे न, इशारो करे चयसि, सोबिया वॾी ख़ुशख़बरी ॿुधाई अथई, मां बि तोखे मुबारक थो ॾियां, तूं आज़ाद आहे। हला थी थी कटड़ू अबू लहब मिलाद करे थो, तूं नथो करे? अबू लहब जी काफ़िर हुयो, असां त मुस्लमान आहियूं, असां न कयूं। अबू लहब मल्हायो आहे। पर जो तवजो कर, थधो थी ॻाल्हि खे सम्झ। अबू लहब जेका ख़ुशख़बरी ॾिनी, इशारो कयईं, किताबनि में मौजूद आहे, उन ख़ुशख़बरी ॾिनी आहे मुहम्मद बिन अब्दुल्ला जी। अब सम्झो था न, नंढड़ो साईं जॾहिं ॼाओ आहे, पहिरियों ॾींहुं आहे, ॿियो ॾींहुं आहे, तक़रीबन ईअं उन ॾींहं ते ख़ुशख़बरी ॾिनईंसि।
त नंढड़ो मासूम पैदा थियो आहे, मुबारक थी, हुन चयो तूं आज़ाद आहे। कंहिंजी मोहम्मद बिन अब्दुल्ला जे घर में पुट ॼायो आहे। इहो ई मुंहिंजो साईं, तो असांजो साईं, चओ काइनात जो साईं। जॾहिं 40 साल पूरा थियनि था, क़ुर पाक नाज़िल थिए थो, चओ सुभान अल्लाह। तवजो कजो, हैदरी साहब अचे थो, चओ सुभान अल्लाह। साईं जन जॾहिं क़ुर शरीफ़ नाज़िल थिए थो, पहिरियों जिब्राइल अचे थो, पहिरीं सूरत अलॻि खणी, सूरे अलॻि काथे अचे थो। हाजी साहब भी वेठा आहिनि, आलिम भी वेठा आहिनि, तव्हां भी जमे गफ़ीर आहे, हाजी वेठा हूंदा त पहिरियां जिब्राइल सिधो गारे हिरा में आयो। मुंहिंजे भाइरनि खां पुछो, जेकॾहिं मुंहिंजो साईं हर जाइ ते आहे, पोइ जिब्राइल खे छो थो वञणो पए गारे हिरा में? जिब्राइल छो थो वञे होॾे? काबतुल्लाह जहिड़ी अज़ीम जगह बैतुल्लाह शरीफ, उते नायो क़ुर शरीफ जी पहिरीं आयत, पहिरीं सूरत सिधो गारे हिरा में आणे थो। पतो पियो त जिब्राइल जो बि अक़ीदो इहो हो त साईं गारे हिरा में आहे, बैतुल्लाह में न आहे। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा। असां देवबंदन जो भी अक़ीदो आहे त साईं मक्के में, पाकिस्तान में न आहे, साईं मदीने में रोज़े अतहर में आहे। ॻाल्हायो न, साईं किथे आहे? रोज़े अतहर में आहे। तॾहिं असां समूरा देवबंदी मक्के पाक खां थी उते वञी साईं ते सलाम पढ़ंदा हूं। जो होता है आशिक वो जाता है दर पर, जो होता है आशिक वो जाता है दर पर, नबी को वो दर दर बुलाता नहीं है। इन तो हिते साले पट में भी नबी सिपाची हुआ। अब चवंदा आहिनि न, आख़िरी ॻाल्हि नोट कयो, जॾहिं असां टे पहरी जी निमाज़ पढ़ीसीं, इन विच में रोज़े अतहर जे साम्हूं वेठासीं। मुंहिंजा भाइर 200-300 जे तादाद में हुया, सावा पटका ॻाढ़ा नीरा फिका, मां बि अछो पटको ॿधी वेही रहियो मान विच में। मां चयो छो भाइर हूं? अब ॻाल्हि त ॿुधो, पहली फारसी खां वठी करे मां जेको दर्स पढ़ियो आहे न, दर्स निज़ामी कोर्स जंहिंखे चइबो आहे, पहली फारसी खां वठी बुखारी ताईं किताब साॻिया आहिनि, फिक़्ह जा किताब साॻिया आहिनि। जो मौली साहब हिन जलसे मां ऐलान थो कयां, जो जेको कोर्स पढ़ाए थो, तवजो आहे न, जेको कोर्स पंहिंजे मदरसे में पढ़ाए थो, उन पंहिंजे किताबनि हिकिड़े किताब मां ज़ाहिर करे ॾेखार, इबारत लिखी मोकिल कंहिं आलिम ॾे त फिलाणे किताब में लिखियल आहे त आज़ान सां गॾु अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूला चवणो आहे, हे अल्लाह जो क़ुर हथ में असां पढ़ंदासीं। अब ठीकु आहे न इहा ॻाल्हि? जेको कोर्स तव्हां पढ़ायो था मदरसे में, देवबंदनि खे छॾो था, छो त मां पढ़ियो आहे न। पंहिंजे मदरसनि में जेको कोर्स पढ़ाइजे थो न, उन में बि आज़ान इहा ई आहे जेका मके मदीने वारी आहे। रुको बस, कचरियूं नथा मञनि, सलात जा मुनकर आहिनि। अब तव्हां हिते घणा दफ़ा सलात पढ़ी आहे? पढ़ी अथव या न? ॻाल्हायो न, जंहिं पढ़ी आहे ॿई हथ मथे कयो, माशा अल्लाह। जो असां दुरूद खे मञींदा आहियूं, सलात खे मञींदा आहियूं, सलात पढ़ंदा आहियूं, हिते सलात पढ़ंदा आहियूं अल्लाहुम्मा सल्ली अला, उते पढ़ंदा आहियूं अस्सलातु वस्सलाम। अब सम्झो था न, हिते मोकिलींदा आहियूं अल्लाहुम्मा सल्ली अला सां, उते पढ़ंदा आहियूं अस्सलातु वस्सलाम सां, छो त हुकुम साईं जो आहे। साईं फरमाए मन सल्ला अलैया इंद कबरी समेतहु व मन सल्ला अलैया नायन अबलगतहु। जेका सलात तव्हां मुंहिंजे कबर वटि पढ़ो था मां ॿुधां थो, जेका परपट पढ़ो था अबलगतहु मलाइका मोकिलनि था। तो मौली साहब पढ़ाए बि पाण थो, अक़ीदो साफ़ नथो करे पंहिंजो। बुखारी में, मुस्लिम में, अबू दाऊद में, जेके भी किताब हदीस जा आहिनि, आज़ान इहा लिखी पई आहे। असांजी आज़ान मके मदीने वारी आहे, असांजी आज़ान बिलाली आहे, हिन वारी आज़ान ख़्याली आहे। ख़्याल आयसि बस दब कि तव्हांखे मोहब्बत न आहे। अब छा न आहे? हा, मोहब्बत जो आख़िरी वाक़ियो आहे। आज़ान जो टाइम थी वियो मगरिब जो, मगरिब जी आज़ान जो आई, वेठा हुआसीं, मां बि हिन सां गॾु बैत पढ़ां थो। ऐ सब्ज़ गुंबज़ वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नजर आए दीदार अता करना। ये पढ़ी पर उते ही वेठा हूं,
उते वरी सलाम कहिड़ो पढ़नि था त अजब में पइजी वेंदो तव्हां चवंदो सफ़ा अहिड़ी जमायत आहे हिननि खे गितू में छॾे अचिजे हक़ीक़त अथव साईं लफ़्ज़ ॿुधजो गौर सां उते साईं जे रोज़े जे साम्हूं साईं ऐसा बा मुस्तफा से कह देना गम के मारे सलाम कहते हैं सितान समझो ना मदीने में हवा खे था चवनि हवा साईं जा असांजा सलाम साईं जे पहचाने वेठा उते आहिनि मैं चुंबा हद थी वई हिते त लॻो पियो रोन था मदीना मदीना है मीठा मदीना है प्यारा मदीना कटड़ू नथा मञनि मदीना हाणे पुॼे केरु आज़ान मगरिब जी अचे वई मगरिब जी आज़ान 200 में जेके वेठल हुया रब्बे काबा जो कसम अखियुनि सां मां नज़ारो ॾिठो त इहो 200 जो तादाद अल्लाह अकबर सां हमरा शुरू थिया लेटरिन मां चयो वुज़ू भॼे त 2 जो 3 जो अल्लाह अकबर सां 200 तादाद में वुज़ू भॼी पियो साईं फरमायो अल्लाह अकबर सां शैतान भॼंदो आहे साईं पर हमरा उतां भॼण शुरू थी विया मां चयो ठीकु आहे वुज़ू करे वरी ईंदा मस्जिद नबवी आहे चयो सुभान अल्लाह जंहिंमें हिकु निमाज़ पढ़ 50,000 निमाज़ जो सवाब उन मस्जिद में असां अंदर आयासीं मगरिब जी आज़ान थी वई जॾहिं अल्लाह अकबर थियो तकबीर खां बाद में इमाम अल्लाह अकबर थियो मां निहारण शुरू कयो मता को हिकिड़ो बि आयो हुजे हीअं निहारनि त हिकिड़ो बि ज़ाहिर कोन्हे हिकिड़ो बि ज़ाहिर न आहे मां अफ़सोस करे मां चयो नियत वेंदी हली निमाज़ वेंदी हली तकबीर लॻी वई आहे मां बि अल्लाह को निमाज़ पढ़ियमि अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह 3 रकायतूं मगरिब जूं ग़लत जेको ॻाल्हाए अल्लाह जी लानत हुजे से क़ुरान हथ में खणी चवां थो ओ मुंहिंजा भाइरो मुंहिंजी उन सां दुश्मनी न आहे मां इन्हनि 200 जे तादाद में हिकिड़ो माण्हू बि जमात सां शामिल थींदे न ॾिठो ज़ुल्म छा आहे साले पट में वेही चवनि था असां आशिक़ आहियूं मदीने में निमाज़ नथा पढ़नि हे इश्क़ चइबो हे ग़ुलामी चइबी इन्हनि माण्हुनि जा पटका इन्हनि जूं ॾाढियूं अफ़सोस सां चवणो थो पए ईमान खे संभालियो तव्हांखे हुज़ूर जी ग़ुलामी मिलंदी त उलमा देवबंद में मिलंदी हुज़ूर जो अदब मिलंदो हिन जमात में मिलंदो मां समूरा आलम ॾिठा पंहिंजा अंदर मस्जिद नबी में निमाज़ पढ़नि पिया छो पढ़नि पिया साले पट मां जेको माण्हू वञे थो न जॾहिं मोटे थो त हितां हमरा एयरपोर्ट ते पहुचनि था वेंदा हुया न अब हाजी साहब अचे तो भले पार रखो मको मदीनो ॾिठूंदो अचे हाणे हलो इस्तक़बाल कयूं गुलनि जा गुलाब जा गुल खणी करे उते पहुचूंदा किराया गर्मी सर्दी कराची पहुची वियासीं 2-3 घंटा तकलीफ़ उते साईं बीठा हूं जॾहिं जहाज़ अचे वरी रश वरी जॾहिं माण्हू निकिरनि हे बीठा आहिनि उभा जॾहिं निकिता आहिनि भाकुर पाए चुमियूं था ॾियूं अदा हे मदीने खां आयो आहे हे मदीने खां आयो आहे जेको हिकु दफ़ो वञे उन सां असां अहिड़ो मुहबत जो इज़हार था कयूं गौर करे ॿुध मुस्लमान जेको ज़िंदगी भर हुज़ूर जे मुसल्ले ते बीठो आहे ज़िंदगी भर निमाज़ूं पढ़ाए थो ज़िंदगी भर अल्लाह अकबर उते वेही पढ़े करे थो मुसल्ले ते उन जो बि त शान आहे न चो इहो वलीयनि जो बि वली आहे इहो वलीयनि जो बि वली आहे जेको हुज़ूर जे मुसल्ले ते बीठो आहे 2 घंटा अॻ में मां पहुतमि 2 घंटा मां तुंहिंजी ज़ियारत कयां 12:15 आज़ान आई 10:30 बजे वञी उते वेठो आहे 12:15 आज़ान आई 12:35 ते निमाज़ शुरू थी हीअं ॾिठमि नूरानी चेहरो आहे हेठा नूर नथा मञनि बाक़ी पढ़े खे मञींदा आहियूं असां जो हुज़ूर नूरुन अला नूर आहे बुलंद आवाज़ सां चओ जो हे नूरुन अला नूर आहे सिराज मुनीर आहे हुज़ूर जा कदम पहचंदा विया कुफर रोशनी अचे वई कुफर ख़त्म थी वियो ऊंदा ही अचे ख़त्म थी वई रोशनी अचे वई मुंहिंजा अज़ीज़ो इहो अबू लहब क़ुरान आयो आहे त इहो अबू लहब साईं जे पथर थो हणे तवजो आहे न इहो अबू लहब जेको इशारो मिलाद मल्हाए थो हे चवंदा आहिनि मिलाद अबू लहब मल्हायो इहो अबू लहब पहिरियां गुस्ताखी इहो थो करे इन जे बारे में क़ुरान जी सूरत नाज़िल थी तब्बत यदा अबी लहब व तब ما اغنى عنه ماله وما كسب سيصلى نارا ذات لهب وامراته حمالة الحطب في جيدها حبل من مسد جو ان جو مثال न वठियो जहन्नमी आहे मिसाल वठे त सिद्दीक़ अकबर जो वठ मिसाल वठे त फारूक आज़म जो वठ मिसाल वठे त उस्मान इब्न नूरैन जो वठ मिसाल वठे हैदर करार जो वठ मिसाल वठे जन्नती नौजवाननि जा सरदार हसन हुसैन जो वठ मिसाल वठे बिलाल जो वठ इन जो
जो मिसाल ॾे असां सभु देवबंदी मञींदासीं हिन साले पट में जुलूस कढंदासीं जे हिकिड़े सहाबी जुलूस कढियो आहे न असांजे रब्बे काबा जो कसम चऊं था असां कढंदासीं छो त असां सहाबा जा आशिक़ आहियूं न जेको सहाबा कमु कयो आहे असां कंदासीं हुज़ूर जी सुन्नत ते अमल कंदासीं बस इहो ई जहिड़ो इल्त आहे असांजा उलमा शिरक खां झलनि था हो शिरक सेखारनि था हे चवनि था क़बर परस्ती न कयो क़बर ते वञो क़बर परस्ती न कयो हो चवंदा क़बर ते वञो हे सॼी क़बर जेकी आहे न उनखे हीअं घुमाए पत्थर बत्थर पेट बेट ते हणी बस तव्हांजी शिफ़ा थी वई मिटी सही हथनि सां असां ॾिसूं पिया खुड़दो थी कलंदर जो खुड़दो आहे आणनि काथूं पिया असां तो जो रहाकू असन 20 साल जो रहियासीं लाल बाग खां पत्थर जेके भितर सफ़ा करे अची रखनि उते ॾिसूं त हमरा कुल घुमाईंदा खुड़दो वट ॼणा नारगी था खाए हेॾा भितर हुजनि हेतिरा उलमा जी मेहरबानी थी अल्लाह जी मेहरबानी थी जो उलमा देवबंद तव्हांखे बरनि बहरनि में हिन पटनि में क़ुर ॿुधाइनि था त क़बर ते वञो सुन्नत मुताबिक़ वञो क़बर परस्ती न कयो दुआ घुरो कुल पढ़ो को न झलींदो तव्हांखे ग़लति आहे इहा ॻाल्हि असां बि चवंदा हुआसीं क़बरूं था झलनि था ज़ुल्म छा आहे पर पोइ ॾिसूं था त उन चट चुमकूं झलनि पिया उहो जेकी उते हालत थिए पई न उनखे झलनि था जन पटको ॿधी बस कयो मां चयुमि हाणे किताब त खोलिया किताब जो खोलिया त हिकिड़ो मसलो बि उन्हनि यारनि जो किताबनि में कोन्हे छॾ पचर इन्हनि जी कलमो छा इन्हनि ते भरियो आहे छा कलमो अल्लाह जे रसूल ते भरियो आहे बुलंद आवाज़ सां चवणु उनजो कबो अल्लाह जे रसूल जो तंहिंजे करे मुंहिंजी तव्हांखे मुअद्दबाना अपील आहे झेड़ो न कयो फसाद न कयो किताब खोलियो मुहबत सां हिन आलिम खां बि पुछो हुन खां बि पुछो जंहिंमें चिड़ ॾिसो न चिड़ पोइ सम्झी वञो त हमरा पोइते आहे छो मां वियो हा न मां जो पुछियोमांसि मसलो मां साईं क़बर ते कीअं वञूं जी वञे छा कुल पढ़े वरी वरी वियोमांसि मज़े नबी सी फरमा लान ज़वारातिल क़ुबूर वल मुत्तखिज़ीन अलैहिल मसाजिद सुरजा अलैहा साईं फरमाता लानत आहे जेका औरत क़बर ते वञे थी जेको ॾिया ॿारे थो मुफ्ती जेकाबाद वारे खां चयो हमरा मोकिलियमि मां उनखे छा चई लॻे थो त तव्हां वहाबी थिया हो छा हे हदीसूं खणी था अचो पुछो न चइबो पोइ नबी साईं जी हदीस आहे राति ॾींहुं चओ था नबी नबी आहे हे हाणे मां उन नबी साईं जी हदीस खणी आयो आहियां की बाबा इहे वहाबी ॻोल्हींदा आहिनि न हाणे हदीस खोल बि जी वहाबी जे क़ुर जी आयत कढी ॾे जी तव्हां त गुस्ताखी आयतूं कढी ॾेखारियो अब क़ुर में गुस्ताखी आहे इहा अखि मां ॿुधो आहे कननि पंहिंजनि सां चवंदा आहिनि किसी ॻोल्हे अहिड़ियूं आयतूं पढ़ंदा जेके गुस्ताखी जूं हुयूं नऊज़ बिल्लाह हे सॼो क़ुर हुज़ूर जी तारीफ़ आहे बशीर कहिए नज़ीर कहिए उन्हें सिराजम मुनीर